कैनेडा में सिख अॻवान हरदीप सिंह के क़त्ल खां पोइ ख़ालिस्तान तहरीक ज़ोर वठी वई। सिख अॻवान गुरबतवंत सिंह पनून पारां भारत जा टुकड़ा टुकड़ा करण जो ऐलान। ख़ालिस्तान तहरीक जी सरगर्म अॻवान हरदीप सिंह के क़त्ल में भारत जे हुकूमत ऐं ॻुझी एजेंसी जे मुलवस हुजण ते सिख बिरादरी में ॾुख ऐं कावड़ जो इज़हार। कैनेडियन जी सरकार जो चवण आहे त हरदीप सिंह नजर के क़त्ल की जांच में अमरीका से गॾिजी कम करे रहिया आहियूं। कैनेडा वटि मौजूद शाहिदियूं मुनासिब वक्त ते शेयर कयूं वेंदियूं। हरदीप सिंह नजर के क़त्ल में भारतीय एजेंट के इम्कानी मुलविस हुजण ते इंटेलिजेंस के बुनियाद ते अमरीका से गॾिजी कम करे रहिया आहियूं। कैनेडा में भारतीय दहशतगर्दी हैरान कंदड़ ॻाल्हि न आहे। कैनेडा के वज़ीर आज़म कुछ हक़ीक़त हुजण ते इल्ज़ाम मढ़ियो आहे। भारत वलारियल कश्मीर में रियासती दहशतगर्दी करे रहियो आहे। पाकिस्तान में अदम इस्तेहकाम की कार्रवाई में मुलवस आहे। गॾियल क़ौमनि के पाकिस्तान मिशन में परॾेही सेक्रेटरी साइरस काज़ी की प्रेस कॉन्फ्रेंस चयई, असां भारत जो हाज़िर सर्विस नेवल ऑफिसर पकड़ियो। दुनिया में भारत के जेकॾहिं केरु समझाए थो त उहे असां आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ गॾियल क़ौमुनि जे जनरल असम्बली में शिरकत लाइ न्यूयॉर्क में मौजूद। निगरान वज़ीर आज़म जी ईरानी सदर इब्राहिम रईसी से मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं ॿितरफ़ी लाॻापनि खे वधीक मज़बूत करण जो आज़म। अनवारुल हक काकड़ चवे थो, ईरान सां इक़्तिसादी सहकार चाहियूं था। कर्ज़ में फाथल मुल्कनि लाइ लाहे अमल जोड़णो पवंदो। पाइदार तरक़ी लाइ कमज़ोर मुल्कनि खे कर्ज़ फ़राहम करणु ज़रूरी आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा इंसाफ की बेहतर फरहामी लाइ अहम मुशावरती इजलास तलब करे वरितो। इजलास में इंसाफ की फरहामी के बेहतर बनाइण बाबत वकीलन की तंज़ीम खां तजवीज़ूं वरतियूं वेंदियूं। वकीलन की तंज़ीम बेंचिस की जोड़ जख ऐं हंगामी नौयत जा केस ॿुधण लाइ मुक़रर करण जूं तजवीज़ूं पेश कंदी। पाकिस्तान बार ऐं सुप्रीम कोर्ट बार के अॻवाननि खे शिरकत की दावत। कश्मीर में 40 ॾींहं अॻु अगवा थियल मुग़वी सागर कुमार मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान बाज़ियाब। इलाइक़े में चौबोल आहिनि त सागर कुमार की बाज़ियाबी 62 लाख रुपया भुंग भरण एवज़ थी आहे। वारसनि में ख़ुशीअ जी लहर।